ख़बर वाक़िए मलीर खां मलीर में शाह लतीफ़ पुलिस कार्रवाई कंदे बैनुल सूबाई मंशियात फ़रोश गिरोह जे ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार थियलनि में सरफराज उर्फ फराज ऐं सदाम हुसैन शामिल आहिनि, जिन वटां 10 किलोग्राम खां वधीक चर्स, हिकु रिपीटर ऐं मोबाइल फोन हथ कयो वियो आहे। SSP मलीर इरफान बहादुर चयो आहे त गिरफ़्तार जवाबदार शाह लतीफ़ जे इलाक़े में मंशियात सप्लाई करण लाइ आयल हुआ। पुलिस मूजिब गिरफ़्तार जवाबदार दहशतगर्दी, पुलिस ते फायरिंग समेत ॿियनि संगीन केसनि में रूपोश पिण हुआ। अहम ख़बर वाक़िए ॾियूं पिया मलीर में शाह लतीफ़ पुलिस कार्रवाई कंदे ॿिनि बैनुल सूबाई मंशियात फ़रोश गिरोह जे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार थियलनि में सरफराज उर्फ फराज ऐं सद्दाम हुसैन शामिल आहिनि, जिन वटां 10 किलोग्राम खां वधीक चर्स, हिकु रिपीटर ऐं मोबाइल फोन हथ कयो वियो आहे। SSP मलीर इरफान बहादुर चयो आहे त गिरफ़्तार जवाबदार शाह लतीफ़ जे इलाक़े में मंशियात सप्लाई करण लाइ आयल हुआ। पुलिस मूजिब गिरफ़्तार जवाबदार दहशतगर्दी, पुलिस ते फायरिंग समेत ॿियनि संगीन केसनि में रूपोश पिण हुआ। इन हवाले सां वधीक तफ़सील आहिनि मरीज खां TPU न्यूज़ जो रिपोर्टर मुमताज़ चांडियो लाइन ते मौजूद आहे। जी मुमताज़, कहिड़ा तफ़सील आहिनि हवाले सां? जी, शाह लतीफ़ पुलिस सालम कोर्ट में कार्रवाई कंदे बैनुल सूबाई मंशियात फ़रोश गिरोह जा 2 मुलज़िम गिरफ़्तार कया आहिनि। उन्हनि जो चवण आहे त उनजी जेका सुञाणप थी आहे उहा सरफराज उर्फ फराज ऐं सद्दाम हुसैन तौर थी आहे, जिन तव्हांखे ॿुधाईंदासीं त SSP मलीर इरफान बहादुर जो चवण आहे त गिरफ़्तार जेको मंशियात फ़रोश आहिनि उनजे कब्ज़े मां 10 किलो खां वधीक जेको आहे चर्च पिण हथ कयो आहे ऐं उन्हनि जो इहो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार शाह लतीफ़ जे इलाइक़े में मंशियात सप्लाई करण लाइ आया हुआ ऐं उन्हनि वधीक चयो त उन्हनि जे ख़िलाफ़ जेको FIR दाख़िल करे उन्हनि जी जांच जारी आहे। जिन्हनि तव्हां ॿुधाईंदासीं त SSP मलीर इरफान बहादुर जो चवणु आहे त जवाबदार दहशतगर्दी ऐं पुलिस ते फायरिंग समेत मुख़्तलिफ़ केसनि में पिण घुरिबल हुआ ऐं हिन ते जेको मथां ॿिनि मलीर जे मुख़्तलिफ़ थाननि ते जेको उन्हनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल कया विया आहिनि, जॾहिं त हिननि जे मथां FIR हीअं दाख़िल करे उन्हनि जी वॾी जांच कई वेंदी आहे ऐं जेको आहे सो वधीक थी हिननि जेके फरार थियल जेके मुलज़िम उन्हनि जा पिण नाला जेको आहे सो हुननि ॿुधाया आहिनि, उनखे जेको पिण जल्द गिरफ़्तार कयो। जी ठीकु आहे मुर्तज़ा, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।